ख़बर ॾींदासीं अव्हांखे हाल मां जिते सर्टिफिकेट्स जी फीस में इज़ाफ़ो कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया तालीमी बोर्ड हैदराबाद सर्टिफिकेट्स जी फीस में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे हाल मां तालीमी बोर्ड हैदराबाद सर्टिफिकेट्स जी फीस में इज़ाफ़ो करे छॾियो। मार्कशीट जी फीस में 1000 रुपया, वेरिफिकेशन फीस 2000 रुपया मुक़रर कई वई आहे। तालीमी बोर्ड हैदराबाद सर्टिफिकेट्स जी फीस में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे हाल मां मार्कशीट्स जी फीस में 1000 रुपया, वेरिफिकेशन सर्टिफिकेट जी फीस में 2000 रुपया वाधर कई वई आहे। हाल मां ख़बर ॾिए पिया जिते तालीमी बोर्ड हैदराबाद सर्टिफिकेट जी फीस में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। मार्कशीट जी फीस में 1000 रुपया, वेरिफिकेशन जी फीस में 2000 रुपया वाधर कई वई आहे। तालीमी बोर्ड हैदराबाद सर्टिफिकेट जी फीस में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। मार्कशीट जी फीस 1000 रुपया, जॾहिं त वेरिफिकेशन सर्टिफिकेट जी फीस 2000 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। वेरिफिकेशन जी फीस 2000 रुपया मुक़रर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ मेमन जी। अल्ताफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही तालीमी बोर्ड हैदराबाद जेको आहे सर्टिफिकेटनि जी हासिलात वारी जेके फीस आहिनि उन्हनि में जेको आहे सो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। तालीमी बोर्ड पारां अहिड़ो हुकुमनामो जारी कयो आहे जंहिंमें लिखियो वियो आहे त मार्कशीट जेका आहे उनखे हासिल करण लाइ जेका बोर्ड जी फी आहे उहा 1000 रुपया कई वई आहे। पास सर्टिफिकेट जेको हासिल करण लाइ उनजी फी 700 रुपया, वेरिफिकेशन फी 2000 रुपया, ॼम जे सर्टिफिकेट जी फी 500 रुपया मुक़रर कई वई आहे। बोर्ड अफ़सरनि पारां अहिड़ो नोटिफिकेशन जेको आहे तो जारी कयो वियो आहे। तालीमी बोर्ड हैदराबाद पारां फीन में वाध जेको आहे उन शागिर्दनि खे परेशान करे छॾियो आहे। शागिर्दनि जेके उस्ताद तंज़ीमुनि उन्हनि जी घुराइश फीस जेके आहे से घटाई वञनि। ही शागिर्दनि मथां इज़ाफ़ी भार आहे। ही जेके तालीमी सर्टिफिकेट आहिनि उन्हनि जी जेको आहे सो फेन में जेको आहे सो तालीमी बोर्ड हैदराबाद जेको आहे सो वाध करे अहिड़ो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अल्ताफ़ मेमन, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।